नज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आया बिशार रसूल माया ग़ज़ाला अब्दो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ के फरीदाबाद थाने की शुरुआती रिपोर्ट पेश। वज़ीर आज़म बाहि जा कारण मालूम करण लाइ जांच जो हुक्म ॾेई छॾियो। विफ़ाक़ तरफ़ां फौतुनि जे वारसनि ऐं ज़ख़्मियुनि जे इलाज लाइ 1 करोड़ रुपया जारी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे ज़िले इंतज़ामिया के मुतासिरनि जी बहाली ताईं हर मुमकिन मदद करण जी हिदायत। चवे तो तफ़सीली रिपोर्ट में ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। इंतज़ामिया अहिड़ा क़दम खणे जो मुस्तक़बिल में अहिड़ा वाक़िया न थियनि। ज़ख़्मियुनि जे इलाज में कंहिं बि क़िस्म जी ग़फ़लत न कई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ से वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की मुलाक़ात मुल्क की मौजूदा सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वज़ीर आज़म के सिंध के तरक़ियाती मनसूबनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। रमज़ान दौरान जो रिलीफ पैकेज ॾिनो आहे उन ते अमल कयो वञे। वज़ीर आज़म जी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह के हिदायत। वज़ीर आज़म चवे तो आवाम के रिलीफ फ़राहम करण लाइ सूबा ऐं वफ़ाक़ गॾिजी कमु कंदा। मुराद अली शाह चवे तो 3.5 सालनि में केतिरा ई मसइला हुआ पर सिलेक्टेड वज़ीर आज़म हिकु भेरो बि फ़ोन करे न पुछो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ख़ातिरी कराई आहे त संदसि आफ़िस हर वक़्तु सिंध के मसइलनि जे हल लाइ हाज़िर आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ उत्तर वज़ीरिस्तान रवानो। वज़ीर आज़म की अमन अमान बाबत ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान की फुल प्रूफ सिक्योरिटी यकीनी बनाने जो हुकुम। वज़ीर आज़म के घरू सेक्रेटरी के इमरान ख़ान के सिक्योरिटी ख़दशनि के इतलान ते फौरी तौर ते असराइता कदम खणण की हिदायत। PTI अॼु लाहौर में ताक़त जो मुज़ाहिरो कंदी। तैयारियूं मुकमल। जलसे के PTI सरबराह इमरान ख़ान ख़िताब कंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह फरीदाबाद साने ते नाकामी जो एतराफ़ करे वरितो। फरीदाबाद साने ते नाकामी जो एतराफ़ कयां थो। मुतासिरनि जी माली ऐं जानी नुक़सान जो अज़ालो कयो वेंदो। हुकूमत ऐं इत्तेहादी पार्टियूं अवाम के रिलीफ फ़राहम कंदियूं। सिंध में 10 खां 12 कलाक लोड शेडिंग कई पई वञे। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हियूं। चई नाअहली ऐं नालाइकी सबबि PTI जी हुकूमत वई। इमरान ख़ान पंहिंजा बयान तब्दील कंदो रहंदो आहे। तहरीक इंसाफ़ जो बयान हाणे न हलंदो। जॾहिं बि चूंडूं थियूं त इमरान ख़ान की पार्टी नाकाम थींदी। स्पीकर राजा परवेज़ अशरफ की सदारत हेठि क़ौमी असेंबली जो इजलास। बिना मुक़ाबले चूंडियल डिप्टी स्पीकर ज़ाहिद अकरम दुरानी उहिदे जो हलफ़ खणी वरितो। मेहर भरसां ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में बाहि वाक़े के मुतासिरनि जा आहिंज घटिजी न सघिया। बाहि मुतासिरनि लाइ हुकूमत पारां कयल ऐलाननि ते बि अमल न थियो। बाहि मुतासिर परेशान। मुतासिरनि जी बहाली वारो कम भी शुरू न आहे थी सघियो। नेब टीम सखर के गढ़ी यासीन में कार्रवाई। रूपो जवाबदार गिरफ्तार। नेब कार्रवाई करे रेफरेंस में नामजद जवाबदार असलम दायो के गिरफ्तार कर वरतो। नेब टीम तरफा नामजद अकाउंटेंट असलम दायो एहतिसाब अदालत में पेश। नेब पारां जवाबदार खां वधीक जांच लाइ जिस्मानी रिमांड लाइ अदालत के इस्तदा। खानवाण वेझो ॻोठ शादनमरी में ज़मीन के मामले तां कुंदर बिरादरी के बिंदुरनि में झेड़ो। 2 सगा भाइर मारिजी विया। मारिजी वियलनि में सजाद ऐं जावेद कुंदर शामिल। रते देरे जी सब्जी मार्केट में हथियारबंदन की फायरिंग में एक ॼणो मारिजी वियो। मक़तूल की सुञाणप ॻोठ वसायो भुटो के रवासी जोगी उमरानी तौर थी। दाद लगारी वेझो ॻोठ हाशिम पिताफी जो रवासी कराची में गोलियों लॻण सबब मारिजी वियो। उमरकोट में पाकिस्तान चौक वेझो छुरियुनि सां कोई क़तल कयल अणॼातल शख़्स जो लाश हथ। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल करे छॾियो। खानपुर वेझो ॻोठ उमर जाफ़री ते मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस की चढ़ाई। पुलिस रमज़ान जाफ़री के गिरफ़्तार करे खणी वई।
जाफ़री बिरादरी के मर्दनी औरतुनि जो पुलिस की ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी धरणो। दरिया खान मरी में गुज़ियल ॾींहुं हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल जो क़त्ल केस दाख़िल। बदरदीन मरी जो क़त्ल केस वगण बिरादरी के चइनि ॼातल ऐं ॿिनि अणसुञातल जवाबदारनि ते दाख़िल। कालू वगण ऐं बाबर मरी वारनि जो पाण में पुराणो तकरार हलंदड़ आहे। असांजो बाबर मरी सां तालुक़ नाहे, फरियादी जो मौक़िफ़। सुई गैस में आबाद घरनि जो पानी न मिलण ऐं शाखुनि के बिना शेड्यूल बंद करण ख़िलाफ़ धरणो। मेराण हाईवे ते गाॾियुनि जूं कतारूं लॻी पयूं। टंडो बागो वेझो ॻोठ हाजी अबरियो डिगो में ओताक ते सुतल महिमान कुही क़तल। अणॼातल माण्हुनि ग़ुलाम रसूल डिगो जे ओताक ते थरवासी नौजवान के कुही क़तल कयो। इतलाह ते पुलिस पहुची लाश खणाए तालके अस्पताल टंडो बागो पहुचायो।